इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र अहसिब अन्नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअत लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तक़दी लना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदक अअला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल ग़ायात मिन जमीइल ख़ैरात फिल हयात व बादल ममात। इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने। मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में। वहाँ मज़हब किताबों में, यहाँ कुरान सीनों में।
अज 29 जनवरी सन 2025 28 रजबुल मुरज्जब 1447 हिजरी अरबा वारे दिहाड़े ते घोटकी में बाईपास में उस्तादुल उलमा हज़रत साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद हारून चन्ना साहब जे मदरसे मां फारिग शुद हुफाज़ कराम जी दस्तार बंदी जे सिलसिले में ही सालियानो प्रोग्राम मुनक्कद कियो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह जिन मदरसे मां 11 कुरान जा हाफिज़ फारिग थी विया। सब ॾाढा सुभान अल्लाह चओ। उनजी दस्तार बंदी उलमा कराम बुजुर्गान दीन कराईंदा। अल्लाह तबारक व तआला जे घर जे मथां राज़ी थींदो आहे उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो। ऐं अल्लाह ताला जैसा भलाई जो इरादो कंदो आहे उनखे दीन जी समझ था। कुरान जो हाफिज़ मामूली न आहे। कुरान जे हाफिज़ जो वॾो दर्जो आहे, वॾो शान आहे, वॾो मान आहे। ही जेके तव्हां असांजे इलाइक़नि में कुरान जा हाफिज़ पिया थियनि, आलिम पिया थियनि, ही कुरान असां वटि ईअं न पहुतो। ही कुरान रत जा दरिया पार कंदे 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 अची घोटकीअ में पहुतो। मुफ्त में तव्हां असांखे कुरान जा हाफिज़ आलिम पिया मिलनि, मस्जिदूं मदरसा कलमो सब मुफ्त। तकलीफ़ काई न आई। दुनियावी हिसाब सां तव्हां असांखे कई दफ़ा तकलीफ़ूं आयूं हूंदियूं, पर दीन इस्लाम जे ख़ातिर असांखे का बि तकलीफ़ न आहे। जेकॾहिं अचनि न तभी मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सल्लल्लाहु अब ॾाढा मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इस्म ग्रामी ॿुधो त दुरूद पढ़ो। एक दफ़ो दुरूद पढ़ंदो 10 दफ़ा रहमत। असांजी मजलिस एसी ताईं अल्लाह वटि क़बूल न थींदी। वह दुआ वह मजलिस वह कचहरी एसी ताईं अल्लाह वटि काबिल कबूल ना है जैसी ने सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो। दुरूद दर्दन जी दवा अथव, दुरूद मर्ज़न का शिफा है, दुरूद रहमत आहे, दुरूद बरकत आहे। क़यामत जे ॾियारे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझड़ाइप जो सबब दुरूद शरीफ आहे ऐं वधीक शफाअत जो हक़दार भी उहो थींदो जिन दुनिया में दुरूद शरीफ घणो पढ़े। तकलीफ़ूं ईंदियूं ऐं मुंहिंजो साईं फरमाए जेकॾहिं तव्हांखे दुनिया में तकलीफ़ूं अचनि न दीन इस्लाम जे ख़ातिर या ॿियूं दुनियावी तकलीफ़ूं अचनि पोइ पंहिंजे तकलीफ़ुनि खे न ॾिसिजो, मां मोहम्मद जे तकलीफ़ुनि खे ॾिसी। मूंखे एॾियूं तकलीफ़ूं आयूं जे 1.25 लख जूं तकलीफ़ूं हिकिड़े पासे रखो ऐं मां मोहम्मद कलीम जूं तकलीफ़ूं ॿिए पासे रखी तौर कंदो न त मुंहिंजूं तकलीफ़ूं घणी वधी। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं मां अम्मा जे पेट में हुयुसि मुझो बाबा साईं वयो हो वापार ते अमड़ के चई वयो हो त मां मोटंदुसि इंतजार कजांइ। साइणा आमिना फरमाए थी मुझो घोट वयो मोटो त रस्ते में फौत थी। साईं जने जावा त मुझे साईं के बाबू को न हुयो 6 महीननि जा पेट में हुया त अबू फौत। जावा त घर में गुरबत एडी ही जो दिए में तेल विझण जा अमर वेठ पैसाई को न। पर अम्मा आमना फरमाई थी जीअं जो मुझो बचड़ो जाओ जमण सां सॼो कमरो नूर सां भरजी वयो।
मायूं दायूं मक्की मां बार खणई दियूं हुयूं बाराड़ीअ में पारण जे लाइ साईं जे दरवाजे ते आयूं जवाब मिलियो बच्चो आहे पर अबू कोने दाइन जो सवाल इहो त अबू छा कंदो तस वो एक बे के बियो चोन जंहिंखे बाबो कोने त पैसा केरु ॾींदो हलो त वॾेरनि जा ॿार खणो पैसे वारनि जा अम्मा हलीमा दाची रुबड़ी पान बीमार होरनिया मक्की में पुधी नंढड़ा बाल भजंदा आया दाई माई ॾाढी देर सां आईया वॾेरनि जा ॿार खजी वई हिकिड़ो कंहिं बि न कंदो 299 ताईं मोटी वयूं अम्मा दी फरमाए मां के भला उन बाले जो घर त ॾेखारियो दरवाज़ो खड़काई अंदरां आवाज़ आयो केर अम्मा मुझो नालो हलीमा मां सदिया कबीले जी आया बारड़ो आहे अमड़ा मना चवेस दी माई बार आहे सवाल इहो आहे त पोइ छा कंदो तस अम्मा दी चवे अबू कोने हलीमा बीबी जो सवाल जे अबू कोने त तू त कुछ पैसा ॾींदी आहे गुरबत जो ज़मानो आहे इलाइक़े में दुख अदी मां छा ॾींदी मां आख़िरी मुंहिंजो बच्चो यतीम खणी वञ कुछ वक्त खां बाद अॼु ॾींदी मां हलीमा बीबी चवे थी आमना बीबी भला पंहिंजो दर त खोल ये जो दरवाजो खोली अंदर कदम लगंदा वया दाई हलीमा जा ताक ही लगी अजी कीअं थी चवी असी गरीब मिस्कीन तुझे घर में तेरी खुशबू आ जो किसरा जे बादशाह जे महलातुन में लागे अम्मा हलीमा के अम्मा मना चवे थी अदे असी गरीब मिस्कीन दी खुशबू कानो आणियो बाकी कानो आई जे मुझे बचड़े के खणाइया मुझे पुत्र मोहम्मद जी खुशबू तई हुजूर पान फरमायो हो मां जायो में तो खुशबूदार थी करे जायो में गुस्ल भी चलो हो सुरमो भी पातल हो अली भला बारले जी ज़ियारत करा अल्लाह अल्लाह आई मुझे साईं जे मता अच्छी यमनी चादर पई हलीमा बीबी चवे थी चादर मथे कयो में मुझी बाले ते नजर पे एडो हसीन जमील जिंदगी जा ॾिहाड़ा गुज़ारियो में एडो बचड़ो मां को न ॾिठो हो वाह जो बचड़ो सोणो हो ऐं मां सम्झुमि त बच्चो निंड पियो हूंदो पर ना 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 अल्लाह अल्लाह घोट की जा गैरतमंद मुसलमानो अमा फरमाई थी मुंहिंजी नज़र मोहम्मद करीम जे चेहरे ते पई हीअं जो ॾिठ में मोहम्मद निंड न पियो हो जागे पयो देखंद को न पियो ॾिसे मोॾे ॾिसी मोहम्मद मुर्गी पयो हो ॾाढा त चओ न सुभान अल्लाह एॾी चओ जी ख़बर पई त कुर्सियूं भरजी वयूं आहिनि सभु दोस्तो ॻाल्हायो न बाबा ओ मौलवी साहब ओ साईं घोर वञाए कुर्बान वञाए बस ॿ टे थोड़ो तवजो मां वरी वॾो मौलवी न आहियां नंढड़ो सभिनी खां पर मुतवजो थींदा न वाइस पोइ उनजे करे मूंखे मज़ो पोइ ॾींदो ऐं आहियां बि मां लाड़काणे जो मौलवी लाउड बि टाइट जमायत बि टाइट असां लाड़काणे वारनि खे खपे लाउड भलो आहे पर तव्हां में अञा थधि जो असर नज़र अचे थो जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न मूंसां गॾु मदीने बि हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए अम्मा हलीमा मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह नव्वर अल्लाह मरकज़ हुजूर जी बचपन लिखी है पीर जुल्फकार नक्शबंदी लिखी है अम्मा हलीमा महबूबन करीमन के भाकुर पाए बुधो चुम्मी दई सीने सा लगाई फरमाई मुझी लूअ ठरी पई सुको पासो मुझो साओ बणजी चवे थी हलीमा बीबी गाल बुध रुपयो न दे मोहम्मद दे त खणी वजा
चाहिए की पैसा पी चवे चे बस गलती है चे एक शर्त साली थी मां चे केड़ो चे मुझे पुट के खणी वणो वो जने वडो थे घुमण जेड़ो थे वो मोटा या जे जास्ते त मां मोहम्मद के पाजे अबे जी कब्र देखारे इंदस एते मौलाना शान मुस्तफा किताब है मौलाना पीर जुल्फकार नक्शबंदी अल्लाह ताला उनकी हिफाजत फरमाए लख्यो दे वडो खणी वई जरे मुझो साईं शान सालन जा थिया त खणी आयस आमना तुझो पुटो घुमण जेड़ो थियो तई अमड़ा मना बीबी उम्मे ऐमन के चयो जल्दी कर मोहम्मद करीम के तैयार कर तैयारी जी त जरूरत नहीं सो त मुझो साईं असीदन में असन जमीलन में अजमल कामलन में अकमल सुनो तो यो सार सिंगार जी जरूरत ही लगे सार सिंगार कराए नंढड़ो काफिलो मक्के का हलियो अमल आमिना मुझो साईं बीबी उम्मे ऐमन ख्वाजा अब्दुल मुतल्लिब मिलो अमरे जी मुझा बाबा करे थी वने बाबा मां वञा थी मोहम्मद के वठी करे पाजे अबे जी कब्र देखारे अचांसे ठीक आ पर मोहम्मद जी पारत थई कल वर्तियो अच जायसे अल्लाह अल्लाह हुजूर के वठी भई वने मुझो साईं उम्र में नंढड़ा हा पर इल्म भी सभी का घणो अकुल भी सभी का घणो जमदे जाम होया शान महीने जे सशान महीने जे बार के गाल सालारन के नजर नहीं दियो मुझे सही की सही जिंदगी जमदे जाम होयो हुजूर जी अम्मा जी जो बोले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमर मथा भी करे चयो अस्सलामु अलैकुम या अब्दुल्लाह हे अब्दुल्लाह मुझा सलाम कबूल कर अब्दुल्लाह तो चयो तमामो डंग से मोटी को नाए तुझे पेट में हो अल्लाह तो के पुत्र नवाज जो नालो मामू हाने तुझे कब्र जे मथा भी तो 23 साल उम्र थी वसे अब्दुल्ला कब्र माओ दियो माजे पुत्र के दसो रब के रो सोनो पुत्र नो दई मोहम्मद जो अखरियो दसो मोहम्मद जा चपड़ा दसो मोहम्मद जो चेहरो दसो मोहम्मद जो सीनो दसो मोहम्मद जे हलन जी लोड दसो उन जमाने में मुझो साईं नंढड़ा हा मुझे साईं जी अमर मिठे मोहम्मद करीम जे चेहरे अखिन जी पई तारीफ करे पर लोहे महफूज में ही कुरान मौजूद हो इन जमीन आसमान ते पैदा थियण 1000 साल अॻु इन करीम कुरान के करीम रब पाण पढ़ियो हो सूरत आई सूरत यासीन अल्लाह अल्लाह मलाइकन ॿुधो हो चवण पिया त मुबारक आहे उन उम्मत के जेके यो कलाम मिलंदो मुबारक उन सीननि खे जेके सीने न कुरान के जाए ॾींदा मुबारक उन ज़बानुनि खे जेके ज़बानूं इन कुरान के पढ़ंदियूं हिते मिठे मोहम्मद जे अखियुनि जो बयान रब लिखी छॾियो हो अल्लाह अल्लाह घोटी वारो इन कुरान जो मुतालो कयो इन कुरान में मिठे मोहम्मद करीम साईं जी सॼी ज़िंदगी लिखी पई आहे सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबुवत जो बयान कुरान में रहमत जो बयान कुरान में अखलाक जो बयान कुरान में चादर जो बयान कुरान में अल्लाह अल्लाह सब्र जो बयान कुरान में हिजरत जो बयान कुरान में मेराज जो बयान कुरान में चेहरे जो बयान कुरान में अल्लाह अल्लाह हाय घोट की वारो मां कुरान का पुछुम अल्लाह जा कुरान मोहम्मद मुस्तफा जो चेहरो तबुदो चपड़ा तबुदो ज़बान तबुदो कुरान जो के खोलो मुझे अंदर कुरान तो चे तो मोहम्मद मुस्तफा जे चेहरे जा कसम कुरान में कया अल्लाह अल्लाह घोट की वार हवा सब डाटा सुभान अल्लाह जो कुरान पढ़ा
फरमाए ता बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वद्दुहा वल्लैली इज़ा सजा। रब तो फरमाए कसम मोहम्मद मूंखे तुझे चमकदड़ रोशन चेहरे जो तू जनवार जो अलम नशरह लक सदरक सीनो वलिसानो वशफतैन चपड़ा मुबारक ला तुहर्रिक बिही लिसानक लितजल बिही। मोहम्मद मुस्तफा जी पाक ज़बान मुबारक अल्लाह रब तो हाज़ल बलद व आउद शर्म के दो जैमे मुझो मिठो मोहम्मद घुमे दो अल्लाह अल्लाह जनवारिया जो रब कसम कयो फरमाए ववालिदी व मा वलद हर मां जो कसम उलमा ये ना फरमाए रब तो फरमाए कसम मां के उन मां जो जे मुझे मिठे मोहम्मद करीम के जणो नारे तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा शाने अहले बैत शाने कुरान शाने कुरान। अब आई चारा नंढ रुपया अब आई नंढ रुपया अब मां तो नारो हणा ता डाड्या चो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ साईं सदको वणे हे तो जो फायदो ता वठन साईं तने के चंदा इयो ही भले मथो वणे लाउड ने जा हलन। अबा हैदरी साहब लाड़काणे खां आयो आहे तवां जो आवाज बाईपास ते पहुचण घुर्जे तवां जो आवाज बाईपास ते पहुचण घुर्जे मासा गड नारो नारे तकबीर ताजो तख्त खत्म नबूवत ताजो तख्त खत्म नबूवत जमियत उलमा इस्लाम अजो दीन जे दुश्मनन के खबर पवे अजो कातिलन के खबर पवे तो मोहम्मद मुस्तफा जा गुलाम घोट की बाईपास से मोहम्मद जे इश्क में जानियो कुर्बान करने जे लायक तैयार आयो आयो नबी से फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी अम्मा रोए पई बुधो 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 मुझी अम्मा रोए पई मां वेझो वनी अमर के भाकुर पातो अम्मा चयो पुत्र मोहम्मद अजुदा हलो हिय तुझे बाबे जी कबर थई तुझो अबू ॾे वियो जिता कोई न मोटो अॻिते हली करे गजाई हुई अबवा अम्मा वेठी मां के सॾु कयई ओ मुंहिंजा सोहणा पुट ओ चोॾीअ जे चंड खां वधीक चेहरे चिमकंदड़ वारा मुंहिंजा सोहणा पुटड़ो ओ गुलाब जे गुल खां वधीक खुशबूदार मुंहिंजा पुट हेॾे त हुज़ूर फरमाए मां अम्मा जे वेझो वयुसि अमर मां खे भाकुर पातो अम्मा मां खे चुमी ॾिनी हल नेरड़ ते चुमी पई ॾे नेण पई चुमे अखियूं पई चुमे चपड़ा पई चुमे गलनि ते पई चुमियो अल्लाह अल्लाह चयो मासो ओ मुझी मिठड़ी जी जलमड़ अजो प्यार जो अंदाज ॾाढो निरालो एॾो प्यार पई करे हुज़ूर फरमायो मुझी अमर मांखे चयो ओ मुंहिंजा सोना पुट वेझो त मां भाकुर पाया मां चुमियो ॾाए पुट वेझो त मां सिक लायो कहिड़ी ख़बर मता तुंहिंजी अम्मा तोखां मोकिलाए न वञे अल्लाह हुज़ूर फरमाया मां अम्मा जे वेझो थियुसि अम्मा मूंखे भाकुर पाई पाए मां अमर खे बि पाया प्यार कंदे 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 मुंहिंजी अम्मा फौत थी वई चयो मां मड़ बाबा साईं जी क़ब्र ॾेखारण आई अम्मा पाण मोकिलाए वई अम्मा उथन हिकु सफ़र वॾो ॿियो उमिरि नंढी बयाबान जंगल ॾाढे सां वाइदो करे आई अल्लाह अल्लाह तवज्जो करना हुज़ूर फरमाया मां नंढड़ो हुयो हाय मुंहिंजी अम्मा मूंखे छॾे वई मूंखे पंहिंजे ॾाॾे पालियो ख्वाजा अब्दुल मुतल्लब हुज़ूर
हुजूर फरमायो मुंहिंजी उमिरि 8 साल थी वई मुंहिंजो ॾाॾो बि फौत थी वियो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो मांखे पंहिंजे चाचे पालियो अबू तालिब वॾड़ो थियुसि गार जे अंदर वेही करे अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयुसि अल्लाह अल्लाह उते जिब्रील कुरान खणी आयो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल क़लम हाय जिब्रील चयो त मोहम्मद कुरान पढ़ अल्लाह अल्लाह वरी सुतो पयो हुम वरी वही आई या अय्युहल मुद्दसिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर ओ कंबल पाए करे सुमण वारा मुंहिंजा सोना कुम उथ फअंज़िर व रब्बक फकब्बिर मुंहिंजा सोना उथी करे माण्हुनि खे टे ॼाण पंहिंजे रब जे वॾाईअ जा नारा खण वरी जिब्रील आयो उतल मा ऊहिया इलैक मिनल किताब सोना हे जेको तुंहिंजे मथां सां किताब नाज़िल कयो इनखे बि पढ़ अल्लाह अल्लाह हाय मुंहिंजे विच मोहम्मद करीम नुबुवत जो ऐलान कयो अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो मके जा माण्हू कावड़जी वियो जेके चवंदा अमानतदार सचो हाय उहे मुंहिंजा दुश्मन बणिजी वियो कावड़जी वियो आया टोलो करो सरदार रईस वडेर आया मुझे चाचे रे अबू तालिब भाटे के समझो अलाए केड़ियों गालियों तो करो चवे ऐसा चवे जेतरा जाऊस हाय भले में भली माई जे परणायोस सरदार ये जी पग जो पारोयोस असा जे माबूदन जे लाए कुछ न जो अल्लाह अल्लाह ख्वाजा अबू तालिब मुझे सही के घुरायो ओ मुझा सोना भाटा अजो ऐसा आया गो होता राया गो वडे राया गो पुत्र ही प्या चवन वाह बहादुर नबी वाह दलेर नबी वाह मुजाहिद नबी हुजूर फरमाए मुझा चाचा इन वडेरन के रैसन के जागीदारन के जो एक हथ ते चंद्र लाए रखो बे हथ ते सिज लाए रखो फरमा मोहम्मद मुस्तफा रब जी तौहीद बयान करायो आ पाजे मौकूफ का पोते न हटंदो हाय वडेरा कावड़ जियो सरदार कावड़ जियो होतार कावड़ जियो एडो त दिलेरो एडो त बहादुर नबीयो सादो जो मक्के वारो अवा कावड़ जी वञो मुखे ताजी का भी परवाह काने मुझे लाए मुझो अल्लाह काफियो या गाल कुरान में लिखी पई है अल्लाह अल्लाह कोटकी वारो साईं मोहम्मद हारून जे दावत जवारो अवा सब डाडा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ो सुभान अल्लाह फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम तोर लाउड बंद करे चली जा हथ जी बेटो के ना मता सड़ी वने सुबह लल हो ये हथ चली या हाथ वजन या ते छड़ी बा खराब ये खोले अलाउड तो भलो पर जे न मां समझा तो आसा पाण समझो ता भाई सुभान अल्लाह सवेर भलो बोले बल्कि मां थकला मरात 2 बजे सुतो डाडा सुभान अल्लाह ओ मक्के जा मुशरिक और रैसो वडेरो कावड़ जी वणो मां के तहा जी परवाह नाही मां मोहम्मद जे लाए मुजो अल्लाह काफी जी गाल बुधायो नाराज न थियो माजरत सा हमेशा दीन इस्लाम जी मुखालिफत वडेरन कईया मुंठ गोठी नजर रखियो मूसा अलैहिस्सलाम के मुकाबले में फिरौन वडेरो आयो इब्राहिम अलैहिस्सलाम के मुकाबले में वडो निमरूद खान आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वन्यास दीन जी दावत ॾिनी वडेरा आया अबू जहल आयो कुतुब आयो शेबो आयो वडा बहुतार जेको बियो कलमो पढ़े उनके मार पिया जन रास्ता रोक न वञोस हजरत यासर कलमो पढ़ियो मार दिनो शहीद कयोस अल्लाह
अम्मार के मार दिनो पुछिए दी नजर कर हजरत बिलाल के तदीरे दीदे सुमारे सीने ते पत्थर रखी चंदा बिलाल तड़पी मरी वन्या मोहम्मद जो कलमो छड़े वाणे वा यार बिलाल चवे दो ओ वडेरो ओ तारो सरदारो उमैया अबू जल गाल बुदो तड़पी मरण मंजूर आए ब्रह्मिठे मोहम्मद जो कलमो चल मंजूर ना हो अल्लाह गल्लो हाने दा जवान मार दादी नी तो से बुढ़े न दो हाने अबू जल चवे दो बिलाल जान जो ख्याल कर सड़ी गई गली गई हजरत बिलाल दे दो उमैया गाल बुदो ओ जान दी परवाह ना गे जान जाने जान वारो जाने जहर बजान लियो उन दे नाले दे टुकड़ा टुकड़ा थी वने त सौ तो डाडो सस्तो आ अब जान के लिया अब जान के लिया अल्लाह जे नाले ते थी वने त भलो आ कुर्बान थी वने ना बीबी सुमैया इस्लाम जी पहिरीं शहीद ॿुधो असां के मुफ्त में दीन मिलिया उसी को भी उसी बुधाए तो मौलवी साहब मथो न हणो मांखे मार मिली ही कलमे ते उसी को जवान बुधाए न मुफ्त में हर शय मुफ्त में एक कुरान मुफ्त में तहां के साल में साईं मोहम्मद हारून जे मदरसे में कुरान जा हाफिज भी मुफ्त में था मामूली गाल थोड़ा तवज्जो सुमैया इस्लाम जी पहिरीं और शहीद और कलमो दी पढ़े अबुल जहल दर्द दो कुरान साथे दिमाग खराब तो थई मोहम्मद जा कलमा थी पढ़े जी पढ़ंदस अगे सा जो सरदार हाने ना है वडो जालिम होयो मुझे साईं जी रास्ता रोक विच दे कुरानी के बिहारे बहुत घुराई एकले मोतर बि डक शादी ते रसल सा बदी भैया वा माई ईमान वारी तुझो ईमान मजबूत